असां हिन ॾींहंनि में थिस्सलुनीअ जो ॿियो ख़त ॾिसी रहिया आहियूं। अॼु असां थिस्सलुनीअ जो ॿियो ख़त जो पहिरियों अध्याय ऐं चोथों वचन पढ़ंदासीं। हेसि ताईं त असां पाण परमेश्वर जी कलीसिया में तव्हां जे विषय में घमंड कंदा आहियूं त जेतिरा अत्याचार ऐं क्लेश तव्हां सहियो था, हुननि सभिनीनि में तव्हांजो धीरज ऐं विश्वास प्रगट थिए थो। क्लेश कलीसिया हुन महान संकट जे काल खां त कोन गुज़रंदी, पर असां सभिनीनि खे नंढनि संकटनि या क्लेशनि मां गुज़रणो पवंदो। असां सभिनीनि खे हिते हेठि मुश्किलियूं ईंदियूं। अगरि तव्हांखे मुश्किलियूं कोन्हनि, संकट कोन्हनि, त ज़रूरु तव्हां में ही कुझु ग़लति हूंदो। छो त प्रभु हमेशा पंहिंजे ॿारनि खे अनुशासित कंदो आहे, हुननि जे मन ऐं स्वभाव जो नियंत्रण कंदो आहे। धीरज इहो घणो ई रुचिकर अखर आहे। यूनानी भाषा में हिन जो मतिलबु आहे हेठों बीहणु, मतिलबु हेठि स्थित करणु। घणा ई माण्हू समस्याऊं ऐं मुश्किलनि जे हेठों खां निकिरी वञण जी कोशिशि कंदा आहिनि। उहो शख़्स जेको धीर धरे थो, उहो हुननि जे हेठों बीह सघंदो आहे ऐं उहो बोझो खणी हलंदो रहंदो आहे। उहो हुन खे फिटी कोन करे छॾंदो आहे, पंहिंजी ज़िमेदारीअ खां पीछो कोन छॾाईंदो आहे। हिननि थिस्सलुनियन मसीहनि जी हुन ॾींहं जी रोमी दुनिया में सची गवाही हुई। थिस्सलुनीका रोमानी राज जे हेठों हुई ऐं माण्हू हितों अंदरि ॿाहिरि सफ़र कंदा हुया ऐं इन्हीअ करे वचन हर जाइ ते फैली रहियो हुयो। हितों जे मसीही विश्वासियुनि जो धीरज ऐं विश्वास स्थिर ऐं अटुट हुयो, छो त उहे दृढ़ भी घणियूं ई समस्याऊं ऐं अत्याचार ऐं क्लेश सही रहिया हुया। मुश्किलियूं हुजणु कुझु अजब जी ॻाल्हि कोन्हे। परमेश्वर जो वचन इहो साफ़ ॿुधाए थो त असां हिन ज़िंदगीअ में मुश्किलनि जो सामनो ज़रूरु करण वारा आहियूं। पतरस पंहिंजे पहिरें ख़त जे चोथे अध्याय जे 12 वचन में अहिड़े नमूने व्यक्त करे थो। हे अज़ीज़ो, जेकी दुख रूपी अग्नि तव्हां जे परखण जे लाइ तव्हां में भड़की आहे, हिन सां इहो सम्झी करे अचंभो न कयो त कोई अनोखी ॻाल्हि तव्हां ते बीती रही आहे। कॾहिं कॾहिं असां मसीह भाउरनि खे इहो चवंदे ॿुधंदा आहियूं, मूंखे ख़बर कोन्हे त परमेश्वर मूंसां हीअं छो थियणु ॾिनो। ॿिए कंहिंखे बि अॼु ताईं अहिड़ी परिस्थितीअ मां कोन गुज़रणो पियो। इहा ॻाल्हि सही कोन्हे। इहो चवणु सुरक्षित आहे, छो त तव्हां जो कुझु बि भोगे रहिया आहियो, हुननि में तव्हां सां सहभागी आहिनि। असांजे मथों जेके भी दुख अचनि था, उहे अनोखा कोन्हनि। अॻिते 13 वचन में पतरस चवे थो, पर जीअं जीअं मसीह जे दुखनि में सहभागी थियो था, आनंद कयो, जंहिंसां हुन जी महिमा जे प्रगट थींदे वक़्तु तव्हां आनंदित ऐं मग्न हुजो। पोइ 15 वचन में पतरस असांखे चेतावनी ॾिए थो त कॾहिं कॾहिं मसीही पाण ई पाण खे मुश्किल में विझंदा आहिनि। चवे थो, तव्हां मां कोई शख़्स हथियारो या चोर या कुकर्मी हुजण या पराए कम जे हथ विझण जे वजह सां दुख न पाए। हिकिड़ो मसीही पाण खे गरम पाणीअ में पाए सघे थो अगरि वधीक ई ॻाल्हाए रहियो आहे, ख़ासि करे ॿियनि जे बारे में। उहो बेईमान हुजण जे करे भी अत्याचार सही सघे थो। अहिड़े अत्याचार जा क्लेश खे सहण में कुझु बि फ़ाइदो कोन्हे। इहो उहो अनुशासन कोन्हे जेको ज़िंदगीअ में धीरज उत्पन्न कंदो। इहो त छड़ो उहो मिलणु आहे जेको तव्हांखे तव्हांजी ग़लतीअ जे बदिले में मिलणो हुयो। 16 वचन में पतरस चवे थो, पर अगरि मसीही हुजण जे करे दुख पाए त लज्जित न थियो, पर हिन ॻाल्हि लाइ परमेश्वर जी महिमा कयो। धीरज सिखण जे लाइ अनुशासित थियण में ऐं क्रूरता जो परिणाम भुगतण में ॾाढो फ़र्क़ु आहे। परमेश्वर पंहिंजे ॿारनि खे अनुशासित कंदो आहे जीअं उहे वधनि,
हुननि जो विरास थिए ऐं इन्हीअ करे त हुननि खे धीरज हुजे ऐं भविष्य लाइ आशा। असांखे हिते हेठि वधीक आराम सां कोन रहणो आहे। अगरि असां आराम करणु लॻासीं त असां प्रभु जे वापसि मोटण जी आशा ई गवाए छॾी आहे। अॻिते वधंदे असां ॿिए थिस्सलुनीअनि जो 1 अध्याय ऐं 5 वचन पढ़ंदासीं। इहा परमेश्वर जे सचे न्याय जो स्पष्ट प्रमाण आहे त तव्हां परमेश्वर जे राज्य जे योग्य बिहो, जंहिं जे लाइ तव्हां दुख बि खणो था। असांजे दुख जो उद्धार सां कोई बि संबंध कोन्हे, पर उहो पक ई असांजे अनंत काल जे राज्य लाइ असांखे तयारु कंदो आहे। जॾहिं तव्हां ऐं मां अॻिते हली पंहिंजो पृथ्वीअ ते जी हालत ॾिसंदासीं त असां मां कुझु ॼणा इहो सोचंदासीं त काश असां थोरो अञा तमीज़ सां हलत हलूं हा। दुष्ट जे न्याय जे बारे में असां 8 वचन खां ॾिसंदासीं। हाली अॻिलो 6 वचन हुन जी शुरूआत थो करे। 2 थिस्सलुनीअनि जो 1 अध्याय ऐं 6 वचन। छो त परमेश्वर जे क़रीब इहो न्याय आहे त जेके तव्हांखे क्लेश ॾींदा हुननि खे बदिले में क्लेश ॾे। जॾहिं परमेश्वर न्याय कंदो आहे त उहो हुन में न्यायी आहे। रोमियो जे किताब जे न्याय अध्याय जे 14 वचन में असां ॾिसूं था त पौलुस सवाल थो करे, छा परमेश्वर जे हिते अन्याय आहे? जवाब आहे, कदापि न। जेको भी परमेश्वर कंदो आहे उहो बिल्कुलु सही हूंदो आहे। उहो कॾहिं बि कुझु बि ग़लति कोन करे सघंदो आहे। कॾहिं कॾहिं असां हुननि ॻाल्हियुनि जे बारे में दांव कंदा आहियूं जेके असां सां थींदियूं आहिनि, छो त असां अनजान आहियूं। असां परमेश्वर जा तरीक़ा, परमेश्वर जा रस्ता कोन सम्झंदा आहियूं। पर परमेश्वर जेको कुझु बि कंदो आहे हुन जे पुठियों हुन जो हिकिड़ो पक्को उद्देश्य हूंदो आहे। ऐं परमेश्वर हुन महान संकट जे वक़्त खे भी मोकिलण में बिल्कुलु न्यायी आहे, सही आहे। उहो पापियुनि जे न्याय जो वक़्तु आहे। हाणे असां पढ़ंदासीं 2 थिस्सलुनीअ जो 1 अध्याय ऐं 7 वचन। त अचो 7 वचन पढ़ूं। ऐं तव्हांखे जेके क्लेश पाए रहिया आहिनि असां सां गॾु चैन ॾे हुन वक़्त ते जॾहिं प्रभु यीशु पंहिंजे सामर्थी दूतनि सां गॾु तड़कंदी बाहि में स्वर्ग खां प्रकट थींदो। प्रभु यीशु न्याय करणु अची रहियो आहे। अचो त 8 ऐं 9 वचन पढ़ूं। 2 थिस्सलुनीअनि जे 1 अध्याय 8 ऐं 9 वचन ॿुधाए थो, ऐं जेके परमेश्वर खे कोन ॼाणींदा आहिनि ऐं असांजे प्रभु यीशुअ जे सुसमाचार खे कोन था मञनि, हुननि खां बदिलो वठंदो। उहे प्रभुअ जे साम्हूं खां ऐं हुन जी शक्तिअ जे तेज सां परे थी करे अनंत विनाश जो ॾंड पाईंदा। असल में परमेश्वर जो वचन स्वर्ग जे बारे में ॾाढो घटि ॿुधाए थो। हुननि घणियूं ई वजहनि मां हिकिड़ी वजह इहा आहे त उहो हेॾो अद्भुत आहे त असांजे सम्झ खां बिल्कुलु पार आहे। ऐं प्रभु इहो नथो चाहे त असां स्वर्ग जे बारे में ई एतिरो सोचणु लॻूं कि पृथ्वीअ ते कुझु भलो कयूं ई न। उहो चाहे थो त असां पंहिंजूं अखियूं हिते हेठि असांजे साम्हूं जेको रस्तो आहे हुन ते टिकाए रहियूं। ॿियनि लफ़्ज़नि में असांजी ज़िंदगियुनि लाइ हिते पृथ्वीअ ते परमेश्वर जो हिकिड़ो उद्देश्य आहे ऐं उहो चाहे थो त असां हुन उद्देश्य खे पूरो कयूं। शास्त्र छड़ो स्वर्ग जे बारे में ई घटि कोन ॿुधायो आहे, हुन में हुन भटकियल शख़्सनि जी बि हालत जे बारे में घटि ॿुधायो वियो आहे। इहा हिकिड़ी भयंकर ॻाल्हि आहे त पवित्र आत्मा हिन मथो पर्दो रखियो आहे। हुन रोगी उत्सुकता या बदिले जी लालसा खे संतुष्ट करण लाइ शास्त्र में कुझु बि कोन ॾिनो वियो आहे। जॾहिं परमेश्वर न्याय कंदो आहे त उहो प्रतिशोध जी भावना रखी कोन कंदो आहे। उहो पंहिंजो न्याय ऐं पंहिंजी पवित्रता जी प्रतिशोध में हीअं कंदो आहे। शास्त्र में नरक
जे बारे में असांजी उत्सुकता खे संतुष्ट करण लाइ बि कुझु कोन ॾिनल आहे, पर हुन जे बारे में असांखे चेतावनी ॾींदे घणो ई कुझु चयो वियो आहे। हाणे हिन जो मतिलबु हे कोन्हे त छो त हुन जे बारे में घटि ॾिनल आहे त उहो खरो कोन्हे। असल में मसीह पाण ई सभिनीनि खां वधीक नर्क जे बारे में ॿुधायो आहे। नर्क इहा हिकिड़ी भयंकर असूलियत आहे। मां हिन जे बारे में सटेबाज़ी नथो कयां या पंहिंजी राय नथो ॾियां। मां छड़ो उहो ई ॿुधाए रहियो आहियां जेको हिते लिखियलु आहे। उहो अची रहियो आहे तड़कंदी बाहि में, ऐं जेके परमेश्वर खे कोन ॼाणींदा आहिनि ऐं असांजे प्रभु ईश्वर जे सुसमाचार खे जेके कोन था मञनि, हुननि खां बदिलो वठंदो। उहे प्रभु जे साम्हूं खां ऐं हुन जी शक्तिअ जे तेज सां परे थी करे अनंत विनाश जो ॾंड पाईंदा। अॼु नर्क जी खिल उॾाई वेंदी आहे, पर हिन जो मतिलबु इहो कोन्हे त उहो अस्तित्व में कोन्हे। असांजे विश्वास जी ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं छड़ो असांजे इच्छा जी सोच हूंदियूं आहिनि। मिसाली रूप सां हिटलर जे वसीले अत्याचार ऐं महायुद्ध थींदा, हीअं हुन ज़माने जी सोच बिल्कुलु कोन हुई। हुननि कॾहिं कोन वीचार कयो त उहो माण्हू दुनिया खे तबाही जे बाहि में सारींदो। घणा ई सम्झनि पिया त उहो शख़्स जग में शांतीअ जो काल आणण वारो हुयो, पर उहो शांतीअ जो काल कोन आयो ऐं न ई हींअर आयो आहे। दोस्त, अचो त असां असूलियत खे मुंहुं ॾेई इहो स्वीकारियूं त नर्क आहे। मसीह कंहिं ॾींहुं हिन पृथ्वीअ ते वापसि मोटण वारो आहे। पहिरियों उहो हिन पृथ्वीअ मां हुननि खे ॿाहिरि कढी वठंदो जेके हुन जा पंहिंजा आहिनि, ऐं पोइ हुन जो अचणु दुष्टनि लाइ ॾाढो ई भयानक थींदो। हुननि जे मथां न्याय थींदो जेके परमेश्वर खे कोन ॼाणींदा आहिनि ऐं असांजे प्रभु ईश्वर जी ख़ुशख़बरीअ खे कोन था मञनि। यूहन्ना जे 17 अध्याय जे 3 वचन में लिखियलु आहे, ऐं अनंत जीवन इहो ई आहे त उहे तोखे हिकु मात्र सचे परमेश्वर खे ऐं यीशु मसीह खे जंहिंखे तूं मोकिलियो आहे ॼाणनि। छा तव्हांखे पंहिंजे उद्धार लाइ कमु करणो आहे? यूहन्ना जे न्याय अध्याय में यीशुअ चयो, परमेश्वर जो कमु इहो आहे त तव्हां हुन ते जंहिंखे हुन मोकिलियो आहे विश्वास कयो। परमेश्वर जो वचन इहो सेखारींदो आहे। मां इहो ॼाणींदो आहियां त नर्क ऐं न्याय जे बारे में ॻाल्हाइण इहा कोई मशहूरु या रुचिकर ॻाल्हि कोन्हे। घणियूं ई मसीही गवाहियूं बि जेके असां ॿुधंदा या पढ़ंदा आहियूं, उहे छड़ो मां ऐं मां सां भरियल हूंदियूं आहिनि। मां धंधे में यशस्वी थियुसि, मां पंहिंजी शादी बचाए छॾी, मुंहिंजो व्यक्तित्व बदिलजी वियो। प्रभु ईश्वर जे बारे में वधीक कुझु न चयो वेंदो आहे। तव्हां अहिड़े नमूने जी गवाहियूं केतिरियूं ॿुधियूं आहिनि जेकियूं चवनि थियूं, मां अहिड़ो पापी हुयुसि जेको पक ई नर्क में वञण वारो हुयुसि, ऐं मां हुते ई वधंदो पियो वञा। मां भटकी वियो हुयुसि ऐं हुन मूंखे बचाए छॾियो। पंहिंजी गवाहीअ में इहो ॿुधाइणु ज़रूरी कोन्हे त प्रभु तव्हांखे ॾिनो छा आहे, पर इहो ॿुधाइणु ज़रूरी आहे त हुन तव्हांखे काथों बचायो आहे, काथों छुटकारो ॾियारियो आहे। असांजे उद्धारकर्ता जे अचण जो पूरो उद्देश्य इहो ई हुयो। उहो असांखे छुटकारो ॾियारणु आयो। उहो असांखे छड़ो नओं व्यक्तित्व ॾियणु या तरक़ी ॾियणु कोन आयो, उहो असांखे नर्क मां छुटकारो ॾियारण लाइ आयो। इहा कहावत कुझु मशहूरु कोन्हे। माण्हुनि खे इहा ॻाल्हि ॿुधंदे ई कोन भाईंदी आहे। अॼु बि अहिड़ा माण्हू ॾाढा घटि आहिनि जेके ॿियनि माण्हुनि जो सामनो करे हुननि खे इहा असूलियत ॿुधाइनि त उहे भटकियल आहिनि। कल्पना कयो त तव्हां हिकिड़े अहिड़े इमारत में सुम्हियल आहियो जंहिंखे बाहि लॻी वई आहे, ऐं हिकिड़ो माण्हू डुकंदे तव्हांखे बचाइण अचे थो। उहो तव्हांखे उथारे थो,
तव्हांखे पंहिंजे हथनि में खणी थो वठे ऐं तव्हांखे हुन जलंदी इमारत मां ॿाहिरि थो कढी अचे। हुनखे तव्हां घणा ई वणो था ऐं उहो तव्हांखे पंहिंजो पुटु थो ठाहे छॾे। उहो तव्हांखे पंहिंजे घर थो वठी वञे ऐं तव्हांखे घणा ई ख़ूबसूरत तोहफ़ा थो ॾिए। हाणे अगरि तव्हांखे ॿियनि माण्हुनि जे विच में बि हिन शख़्स जे बारे में कुझु चवण जो मौक़ो थो मिले, हुन जे उपस्थितीअ में हुन जो शुक्र करण जो मौक़ो थो मिले, त तव्हां हुनखे कहिड़ी ॻाल्हि लाइ शुक्र कंदव? छा तव्हां हुनखे हिन ॻाल्हि जो शुक्र कंदव त हुन तव्हांखे पंहिंजो पुटु कयो? मुंहिंजी आशा आहे त तव्हां हीअं ज़रूरु कंदव, पर छा सभिनीनि खां वधीक तव्हां हुन जो शुक्र हिन असूलियत लाइ कोन कंदव त हुन पंहिंजी जान जोखम में विझी तव्हांखे जलंदड़ इमारत मां बचाए कढियो? अगरि हुन तव्हांखे ॿरंदी मौत खां कोन बचायो हुजे हा त ॿियनि ॻाल्हियुनि जो कुझु मतिलबु ई कोन हुजे हा। हाणे मुंहिंजा अज़ीज़, भटकियल पापियुनि जो न्याय क़रीब अची रहियो आहे। अगरि तव्हांखे हुन हिसे में रहणो आहे त तव्हां मथो न्याय ईंदो। कंहिं शख़्स खे तव्हां ताईं असूलियत पहुचाइणी आहे ऐं मां तव्हांखे उहे सच हाणे ॿुधाए रहियो आहियां। वरी ॿुधो त उहे केरु आहिनि जेके भटकियल आहिनि। उहे ओड़ा माण्हू आहिनि जेके परमेश्वर खे कोन ॼाणींदा आहिनि ऐं जेके असांजे प्रभु यीशू मसीह जी ख़ुशख़बरीअ खे कोन था मञनि। मूंखे नओं वचन वरी सां दोहिराइणु ॾियो। उहे प्रभुअ जे साम्हूं खां ऐं हुन जी शक्ति जे तेज सां परे थी करे अनंत विनाश जो ॾंड पाईंदा। 10 वचन ते असां हाणे वधंदासीं। 2 थिस्सलुनीअ जो 1 अध्याय ऐं 10 वचन। इहो उन ॾींहं ते थींदो जॾहिं उहो पंहिंजे पवित्र माण्हुनि में महिमा पाइण ऐं सभी विश्वास करण वारनि में आश्चर्य जी वजह थियण लाइ ईंदो, छो त तव्हां असांजी गवाहीअ ते विश्वास कयो। मसीह जो पृथ्वीअ ते न्याय करण लाइ अचणु इहो हुननि विश्वासियुनि खे सिद्ध कंदो जिन्हनि मसीह ते भरोसो कयो आहे, ऐं इहो असांजे उद्धारकर्ता लाइ महिमा जी वजह थींदी। 2 थिस्सलुनीअन जो पत्र 1 अध्याय 11 ऐं 12 वचन हाणे असां पढ़ंदासीं। इन्हीअ करे असां सदा तव्हांजे लाइ प्रार्थना बि कंदा आहियूं त असांजो परमेश्वर हिन बुलावे खे योग्य सम्झे ऐं भलाईअ जी हर इच्छा ऐं विश्वास जे हर हिकु कम खे सामर्थ सां गॾु पूरो करे, ताकि असांजे परमेश्वर ऐं प्रभु यीशू मसीह जे अनुग्रह जे अनुसार असांजे प्रभु यीशू जो नालो तव्हां में महिमा पाए ऐं तव्हां हुन में, ताकि असांजे प्रभु यीशू जो नालो तव्हां में महिमा पाए। अगरि परमेश्वर तव्हांजे ज़िंदगीअ में सफलता ॾिनी आहे त तव्हांखे धन में तरक़ी ॾिनी आहे त तव्हां मसीह जी महिमा करे सघो था ऐं इहो सुठो आहे। पर मां वधीक त हुन नंढड़ी माईअ सां प्रभावित थींदुसि जेकी पंहिंजी ज़िंदगीअ जो वधीक वक़्तु हस्पताल जे पलंग ते सिधी पियल हूंदी आहे ऐं त बि हुन वटि मसीह जे लाइ हिकिड़ी चमकदार गवाही आहे। पक ई मसीह हुन जी ज़िंदगीअ मां महिमा पाए रहियो आहे। पुठियों 1 थिस्सलुनीअ जे ख़त में 4 अध्याय जे 13 वचन में वठी करे असां कलीसिया जे मथे खयो वञण ते ध्यानु ॾिनो। पोइ असां प्रभुअ जे ॾींहं जे बारे में, हुन महान संकट जे बारे में ऐं मसीह जो पंहिंजी महिमा जे पृथ्वीअ ते अचण जे बारे में ॻाल्हायोसीं। हिन ख़त में वधीक ज़ोर हुन महान संकट जे काल ते ॾिनो वेंदो, पर असां हिकिड़े ॾाढे ई ख़ूबसूरत लेख खे पढ़ंदासीं जेको कलीसिया जो प्रभु द्वारा मथे खयो वञण जे बारे में ॻाल्हाए थो। अॻिते वधंदे असां 2 थिस्सलुनीअन जो 2 अध्याय ऐं 1 वचन पढ़ंदासीं। हे भाउर, हाणे असां पंहिंजे प्रभु यीशू मसीह जे अचण ऐं हुन वटि पंहिंजे गॾु थियण जे बारे में तव्हां सां विनती कयूं था। हुन वटि पंहिंजे गॾु थियण जे बारे में इहो कलीसिया जो मसीह वटि मथे आसमान में खयो वञणु आहे। मसीह जे अचण जो पहिरियों पहलू हिन वचन में ॾिसणु अचे थो। हिन वक़्त ते कोई न्याय कोन थींदो।
हाणे असां अॻिते वधंदे ॿिए वचन खे पढ़ंदासीं त कंहिं आत्मा या वचन या ख़त जे द्वारा जेको मञियो असांजे तरफ़ां आयो हुजे इहो सम्झी करे त प्रभु जो ॾींहुं अची पहुतो आहे तव्हांजो मन अचानक अस्थिर न थी वञे ऐं न तव्हां डिॼी वञो। बाइबल जे कुझु अनुवादनि में असांखे हाशिए ते मसीह जो ॾींहुं हिन अखरनि लाइ प्रभुअ जो ॾींहुं हीअं लिखियलु मिलंदो आहे। प्रभुअ जे ॾींहं जो कलीसिया सां कोई संबंध न ॾेखारियो वियो आहे। कलीसिया जो मसीह द्वारा मथे खयो वञण खां पोइ मसीह जो ॾींहुं अनुग्रह जो वक़्तु ख़तम थो थिए ऐं प्रभुअ जे ॾींहं जी शुरूआति थी थिए। प्रभुअ जो ॾींहुं हिकिड़ो विषय आहे जंहिंजो ज़िक्र घणाई दफ़ा झूने नियम में कयो वियो आहे, पर कलीसिया जे मथे खयो वञण जे बारे में ज़िक्र झूने नियम में कोन कयो वियो आहे। प्रभुअ जे ॾींहं जी शुरूआति राति सां थींदी आहे। भविष्यवक्ता योएल असांखे ॿुधाए थो त उहो अंधकार जो वक़्तु आहे ऐं रोशनीअ जो न, उहो न्याय जो वक़्तु आहे। उहो राति सां शुरू थींदो, ठीकु उन ई तरीक़े सां जीअं हीब्री माण्हू जे ॾींहं जी शुरूआति थींदी आहे। उत्पत्तीअ जे 15 अध्याय जे 5 वचन में असां पढ़ूं था तथा शाम थी ऐं पोइ भोर थियो, हिन नमूने पहिरियों ॾींहुं थियो। असांजो वक़्तु हाणे पूरो थी वियो आहे। अॼु असां हिते ई बीहंदासीं। हिन हिसे जो अभ्यास असां ॿिए प्रोग्राम में जारी रखंदासीं। तेसिताईं परमेश्वर जो अनुग्रह तव्हां मथां हुजे। आमीन।